तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान पाकिस्तान के सचो ऐं वफ़ादार इतादी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पाक तुर्क दोस्ती आख़िरी वक़्त ताईं जारी रहंदी। ॿिन्ही मुल्कनि जी दोस्ती तरक़ी कंदी ऐं मज़बूत थींदी। पाकिस्तान नेवी जी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ 4 जहाज़ ठाहिण लाइ हिक मुआहिदे ते सहियूं कयूं वयूं आहिनि। मुकमल कामयाब आज़माइशनि खां पोइ PNS ख़ैबर हवाले कयो वियो आहे। जदीद टेक्नोलॉजी सां लैस उहे जहाज़ ॿाहिरि पाकिस्तान जे बहरिया लाइ ताक़त जो ज़रियो हूंदा। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी इराक जे 4 ॾींहनि वारे सरकारी दौरे ते बगदाद पहुची वियो। बगदाद पहुचण ते इराकी अमलदारनि पारां सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जो गरम जोशी सां आजियां कई। इराक जे सकाफ़ती वज़ीर प्रोफेसर डॉक्टर अहमद फ़िकाक अहमद बदरानी इराक में मुक़रर पाकिस्तानी सफ़ीर मोहम्मद ज़ीशान अहमद ऐं ॿियनि सीनियर उहिदेदारनि सदर मुमलिकत जो इस्तक़बाल कयो। दौरे दौरान सदर आसिफ अली ज़रदारी आला इराकी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। मुख़्तलिफ़ शोबनि में ॿितरफ़े तावन वधाइण बाबति ॻाल्हि ॿोल कई वेंदी। सऊदी अरब सीड़पकारी पाकिस्तान जे चइनी सूबनि में 10 शोबनि में सीड़पकारी जी आच करे छॾी। धरती TV सऊदी अरब पारां पाकिस्तान में सीड़पकारी करण जा दस्तावेज़ हथ करे वरिता। सेहत, गारमेंट्स, IT, सॉफ्टवेयर, मुतबादल तवानाई, ज़राअत, इंजीनियरिंग गुड्स, केमिकल, प्लास्टिक, चमड़ो, स्पोर्ट्स सामान ऐं रियल एस्टेट शामिल। LNG टर्मिनल, रिफाइनर, पेट्रोलियम स्टोरेज, गैस ऐं LPG जे मनसूबनि में भी दिलचस्पी ज़ाहिर। पाकिस्तान सऊदी बिज़नेस फोरम 4 जनवरी 2024 ते रियाज़ में मुनक़िद थींदो। हुकूमत पाकिस्तान, सऊदी वज़ारत सीड़पकारी ऐं फेडरेशन ऑफ सऊदी चैम्बर्स जो गॾियल एहतमाम कयो वेंदो। फोरम जो मक़सद पाकिस्तान में सीड़पकारी लाइ तयार गॾियल मनसूबनि खे सऊदी सीड़पकारनि ॾाढो पेश करणु आहे। सेहत ऐं दवासाज़ी शोबे में 10 गॾियल या निजी मनसूबनि जी तयारी ते ज़ोर ॾिनो वियो। दवासाज़ी, वैक्सीन, तिबी आलात, इस्पतालनि ऐं तशख़ीसी मरकज़नि में सीड़पकारी जा मौक़िया फ़राहम कया वेंदा। बायोटेक्नोलॉजी, तहक़ीक़ ऐं टेक्नोलॉजी ट्रांसफर जा मनसूबा भी शामिल आहिनि। 20 दवासाज़ कंपनियुनि जे बिज़नेस डायरेक्टरी तयार करण जी हिदायत कई वई। तोशाखाना 2 केस में PTI बानी ऐं घरवारी बुशरा बीबी के 17 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। स्पेशल जज सेंट्रल अर्जमंद शाह ड्याला जेल में जवाबदारनि जी मौजूदगी में केस जो फ़ैसिलो ॿुधायो। केस जो लिखत में फ़ैसिलो जारी। फ़ैसिले में चयो वियो आहे त सरकारी वकील केस साबित करण में कामयाब हुयो। ॿिन्ही जवाबदारनि अमानत में ख़यानत कई, जिन ते ॾोह साबित थियो आहे। PPC जे सेक्शन 409 तहत PTI बानी ऐं बुशरा बीबी के 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। रिश्वत वठण ते 7 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। मजमूई तौर 17 साल कैद जी सज़ा ॾिनी वई। जवाबदारनि ते 1,64,05,00,000 रुपया दंड भी लागू कयो वियो। दंड अदा न करण जी सूरत में PTI बानी ऐं संदसि घरवारी खे 6 महीना वधीक सज़ा भोगणी पवंदी। मियामी में गज़ा अमन मंसूबे ते अमेरिका, कतर, मिस्र ऐं कश्मीर वेझो हथियारबंदनि जे घर ते का मज़ामत ते फायरिंग में भाॻियो ज़ख़्मी। चाचड़ पुल वारे इलाइक़े में माबख्श सोलंकी जे घर ते हथियारबंदनि का कई। घर धणी जी मज़ामत ते हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। आबिद अली सोलंकी ज़ख़्मी थी पियो, इस्पताल मुंतक़िल। हथियारबंदनि चौपायो बाल काहे फरार थी विया।
मुतासिर ॻोठाणनि जी वाहर ऐं ॾुआरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी अपील। सिंध जे बेदारी इलाइक़नि में कोहीड़े जो राज बरक़रार ॾिसण जी हद घटिजी वई। ट्रैफ़िक रवानी मुतासिर कराची में भी सुबुह सवेर कोहीड़े सबब 6 परॾेही उॾामूं ॿियनि एयरपोर्ट्स ॾांहुं मोड़ियूं वयूं। सुपर हाईवे गुलचरे मेबार स्कीम टेटरी सोराब गोड यूनिवर्सिटी रोड मलीर कैंट गुलिस्तान जोहर मलीर ऐं ॿियनि इलाइक़नि में भी कोहीड़े छायल रहियो।